वायसा प्राइवेट खबर सिर्फ जारी खबर शेयर करना है अमनपुर का एक ॾींहुं अॻु अमनपुर थाणे जी हद में अमन थियण ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवान तरफ़ां अमन रैली कढी वई वरी अॼु ॿिए ॾींहुं साॻे थाणे जी हद में वधंदड़ बदनामी ला कानूनियत ऐं फुरन वाक़िअनि ख़िलाफ़ विस्तड़ा बिरादरीअ जे सवे माण्हू तरफ़ां SSP ऑफिस गेट आॾो लाश रखी एहतिजाजी धरणो हणी छॾियो। मुतासिर जो माण्हू एहतिजाज कंदे दाईंदे चयो आहे त गुज़िरियल राति नामालूम फुर दौरान मज़मत ते असांजे नौजवान बिलाल विस्तरे खे जंहिंजी ईद खां पोइ शादी रथियल हुई उनखे गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो आहे, फरार थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं पुलिस फुर वाक़िए में मौसूल जवाबदारनि कानूनियुनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि चयो त गुज़िरियल ॾींहुं केतिरनि कलाकनि खां SSP ऑफिस रोड ते लाश रखी धरणो हयूं वेठा आहियूं, उन बावजूद भी SSP खैरपुर ॻाल्हियुनि लाइ नथो अचे। असांजे नौजवान फुर दौरान क़तल थिए कयो वियो आहे। खैरपुर में मुकमल तौर ते गैर महफ़ूज़ बणिजी चुकियूं आहिनि। वॉइस ऑफ प्राइवेट पेज खे वॉइस ऑफ प्राइवेट यूट्यूब चैनल खे लाइक करना शेयर करना।